भॻवान झूलेलाल सर्व सिंधी हिंदुअनि जा कुल देवता आहिनि, पर ही ज़रूरी न आहे कि भॻवान झूलेलाल सर्व सिंधी हिंदुअनि जा इष्टदेव हुजनि। भले ई असां साधारण भाषा में चयूं कि सिंधी हिंदुअनि जा इष्टदेव भॻवान झूलेलाल आहिनि, पर ही पूरे तरीक़े सां सही न आहे। असां इएं बि चई था सघूं कि वधीकतर सिंधी हिंदुअनि जा इष्टदेव भॻवान झूलेलाल आहिनि, पर सभई सिंधी हिंदुअनि जा इष्टदेव भॻवान झूलेलाल आहिनि, ही ग़लति आहे। इष्टदेव जो मतिलबु जंहिंजे लाइ तव्हांजी आस्था वधीक हुजे। हिकु घर में 5 भाती आहिनि, 4 जी आस्था भॻवान झूलेलाल में आहे ऐं हिकु जी आस्था भॻवान श्री कृष्ण में आहे, त हिन जो मतिलबु हुननि जो इष्टदेव भॻवान श्री कृष्ण हूंदो। हिकु घर में 10 भाती आहिनि, त 10 जा इष्टदेव अलॻि अलॻि थी सघनि था, पर कुल देवी ऐं कुल देवता असुल करे हिकु रहंदा। हा, ही ॻाल्हि निश्चित आहे कि भॻवान झूलेलाल असुल करे सिंधी हिंदुअनि जा कुल देवता आहिनि। मुनण, शादी जा प्लान, ॿार ॼमण खां पोइ पूॼा ऐं अहिड़ियूं ॿियूं बि घणेई पूॼा ऐं संस्कार असांजे सनातन धर्म में कुल देवी या कुल देवता ते पूॼा वेंदा आहिनि। तव्हां ॾिठो हूंदो, असां सिंधी हिंदू मुनण, प्लान खोलाइण, ही सभु नलके, खूह, दरिया, झूलेलाल मंदिर यानी भॻवान झूलेलाल खे साक्षी मञी करे या कुल देवी माता जे मंदिर में वञी पूॼंदा आहियूं। हू ॻाल्हि अलॻि आहे, कंहिंखे ॼाण न हुजण ते हू गुरू दर ते वञी बि पूॼंदा आहिनि, छोकी असुल कई सर्व सिंधी हिंदुअनि जी कुलदेवी माता हिंगलाज ऐं कुल देवता दरिया शाह यानी भॻवान झूलेलाल आहिनि।